मुबारक ॾियण आई आहियां। आऊं तव्हांजो हिसो बणिजी तव्हां में शामिल थियण आई आहियां। मूंखे पाण खां भार न सम्झो, आऊं तव्हां मंझां आहियां ऐं मूंसां आहियो। ऐं हिन धरणे में मौजूद सभिनी माण्हुनि खे, ख़ासि करे हिन धरणे खे क़ाइमु रखण वारनि ऐं शुरू करण वारनि असांजे वकीलनि खे, बड़ाइक समेत सभिनी वकीलनि जेतिरा बि हिते बीठा आहिनि, जेतिरा बि हिन धरणे ते बीहनि था, शामिल आहिनि, जेका कमेटी आहे जंहिंजे हवाले फ़ैसिलो कयो वियो आहे, उहा फ़ैसिले में बीहंदी। इहे समूरा मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि। तव्हां तारीख़ लिखी आहे, हिकिड़ी सुतल तव्हांजा असांजा सियासी मफ़ाद कोन आहिनि। तव्हांखे असांखे सुजाग सिंधी क़ौम, सुजाग सिंध गुरबन हुई, जेका तव्हां असांखे सिंध जाॻाए ॾिनी आहे। तारीख़ में इन जो ज़िक्र ईंदो। ख़ासि ॻाल्हि जेका इहा आहे त ही धरणो, ही वकील तव्हीं सभई सिंधी क़ौम जे तरफ़ां, असांजे तरफ़ां ज़ामिन थी वेठल आहियो सिंधूअ ते भाड़े जे ख़िलाफ़, कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ ऐं सिंध जे हक़ पुरण जे ख़िलाफ़ बिना कंहिं मफ़ाद जे। तव्हां सभु इन में असांजे तरफ़ां ज़ामिन आहियो। नोटिफिकेशन जो असांखे बि इंतज़ारु आहे, शदीद इंतज़ारु आहे। असीं कंहिं बि बयान खे तस्लीम नथा करे सघूं जेसि ताईं असांजा पाणीअ जा एक्सपर्ट्स हिन धरणे में वेठल वकीलनि सां गॾु वेही असांखे न चवंदा त ही नोटिफिकेशन लफ़्ज़ ब लफ़्ज़ उहो ई आहे जेको सिंध जे मफ़ाद में आहे, तेसि ताईं असां बि हिन मसइले ते तव्हां सां गॾु नारो हणंदा रहंदासीं। सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर, दरिया ते धाड़ो नामंज़ूर, सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर, दरिया ते धाड़ो नामंज़ूर। सिंधी क़ौम जी मेहमान नवाज़ी असांखे ख़बर हुई, असीं मेहमान नवाज़ आहियूं। असांखे ख़बर हुई त तारीख़ में बि असीं मेहमान नवाज़ तौर मौजूदु आहियूं। बसि सिंधी क़ौम अमानतदार आहे, इहा मूंखे ज़िंदाबाद ज़िंदाबाद। सिंधी क़ौम अरबें डॉलरनि जो, करोड़ें डॉलरनि जी अमानत पाण वटि रखे थी, ऐं हिनजे ॻोठ जो बच्चो हुनखे हथ बि नथो लॻाए। इहो कमाल आहे। इन जो क्रेडिट तव्हांखे वेंदो। तव्हां सिंधी क़ौम खे नरमो सुजाग कयो। दरिया जे पाणीअ जीअं हुन जो बि रुख मोड़े छॾियो, उहो रुख जेको वहंदो रहंदो हमेशह ऐं हमेशह क़ाइमु रहंदो। मां जेॾी महिल हिते लथुसि त ॾिठमि त सिंध जे असांजूं नियाणियूं, ॻोठनि जूं नियाणियूं, उहे गार्डन में सुज़ुकनि में भॼी अची लथियूं हुयूं मुंहिंजे साम्हूं। ॻोठाणियूं नियाणियूं जंहिं कॉन्फिडेंस सां, जंहिं एतमाद सां हुन धरने में पिया आहियूं ऐं नारा हणंदियूं पिया आहियूं। असांजे हिन क़ौम जे लाइ इहा वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। का शिकायत साम्हूं कान आई आहे। न त असीं त मोटर वे खां महरूम क़ौम आहियूं, पर दुनिया में जिते मोटर वेस ठाहिया विया आहिनि उते औरत जी इज़त महफ़ूज़ कान्हे। पर असांजे हिन गुज़ार आहियां उन मोहब्बत लाइ जेका तव्हां सिंध लाइ ॾिनी, सिंध खे ॾिनी। ऐं आउं चवंदी आहियां त सिंध असांजी माउ आहे, सिंध असांजे नौजवाननि जी महबूबा बि आहे। इश्क निभाए तव्हां ॾेखारियो आहे ऐं इंशाअल्लाह तई असीं गॾु आहियूं। हिन धरणे जी वॾी ख़ूबी आहे, हिते शख़्सी नारा कोन आहिनि, हिते शख़्सी मफ़ाद कोन आहिनि, हिते फ़क़ति सिंध आहे ऐं सिंध दरिया आहे। इन जी वॾी ख़ूबी आहे। तव्हां हिकिड़ो वॾो सबक़ सिंध जे समूरनि सियासी पार्टियुनि खे, उन्हनि खे बि हिकिड़ो मैसेज ॾेई छॾियो आहे त शख़्सी नारो हल नाहे, सिंधूअ जो नारो हल आहे। सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर, दरिया ते धाड़ो नामंज़ूर, के नाल समूरा नामंज़ूर।
नंढा नंढा ॿार जेके सिंध जो मुस्तक़बिल आहिनि इहे तव्हां सां गॾु बीठा आहिनि। केॾी सुहिणी ज़बान इस्तेमालु कंदो, ओॾे सोनेरी लफ़्ज़नि में तारीफ़ खे लिखंदो। गारियूं न ॾियो, इख़्तिलाफ़ करियो, जेको बणे वो इख़्तिलाफ़ करियो। लफ़्ज़ सुहिणा खणो। हिते धरणो जारी आहे सिंधु जी मालिकी लाइ, सिंध जी हिफ़ाज़त जे लाइ। तव्हां बि पहुता हो, छा चवंदो? आउं अञा त हाणे पहुती आहियां ऐं जेतिरो ॾिसां पई इलाही हैरान कंदड़ आहे। ऐं मूं हिननि वकीलनि खे चयो पिए त असां लिखण वारनि त सिर्फ़ु इन सुजाग सिंध जो ख़्वाब ते ॾिठो ऐं असांखे हीउ उहो वक़्तु बि आयो जॾहिं असां सम्झो त इन ख़्वाब जी ताबीर मुमकिन कान्हे। कंहिं क़ौम खे जाॻाइणु एॾो सवलो कमु कोन्हे। माण्हू अकेले खे जाॻाइणु ॿी ॻाल्हि आहे, कंहिं सॼी क़ौम खे उथारे बिहारणु। ऐं रस्ते में जेको सॼे में मंज़र ॾिसंदी आई आहियां, ट्रॉलर जेके बीठा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि नथी करियां, माण्हुनि जी ॻाल्हि थी करियां। ॿार नंढा नंढा बीठा आहिनि ऐं नारा पिया हणनि, अकेला बीठा आहिनि, 5, 6, 10, 15 उहे नारा पिया हणनि, सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर। सो आउं ॾाढी इमोशनल आहियां ऐं आउं सम्झां थी त इनखे वक़्त सां गॾु पूरी उमेद आहे, पूरो यकीन आहे त जंहिं मक़सद लाइ सभु बीठा आहिनि उहो मक़सदु पूरो थींदो। ऐं उन खां पोइ इहो उन सफ़र जी इब्तिदा थींदो ऐं थियणु घुरिजे जेको हिकिड़ी सुजाग क़ौम लाइ असां सभिनी, तव्हां सभिनी गॾु ॾिठो आहे। महिमान नवाज़ी आहे भई, तव्हां ॿुधा हूंदा हिते किसा वॾी तादाद में हर को पंहिंजे वसारे ते खणी पियो अचे, खाद खुराक, पीअण जो पाणी। इन मंज़रनि खे महिमान नवाज़ी ते मूंखे हैरत कान्हे। महिमान नवाज़ी असांजे मिज़ाज में आहे ऐं असां ईअं ई आहियूं। जंहिं शइ मूंखे हैरान रस्ते में कयो आहे त हेॾा माल मां भरियल ट्रॉलर बीठा आहिनि, हेॾा ट्रक बीठा आहिनि, इन्हनि में छा छा न आहे। करोड़े अरबनि जो सामान इन में पियो आहे। बेनज़ीर साहिब जी जॾहिं शहादत थी तॾहिं इलाही लुटमार जा केस साम्हूं आया हुआ। केरु हुआ, कंहिं कराया, छा थियो छा न थियो, उन ते अलॻि हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर बहरहाल माण्हू हुआ। हैरान आहे उन शइ ते आहियां, इन में खाधे जे सामान खां वठी दुनिया जी हर नेमत इन्हनि ट्रॉलनि में पई आहे, पर केरु इन खे हथ बि नथो लॻाए। इहो कमाल आहे। महिमान नवाज़ी असीं ॻाईंदा अचूं पर कंहिं माण्हूअ खे कंहिं तंग कोन्हे कयो। हीअं न्याणियूं हलनि पियूं ऐं ॻोठनि जूं मायूं ग्रुपनि जी सूरत ॾिसां पई, ॻोठाणियूं आहिनि, हीअं लही आयूं आहिनि। हीउ मर्दनि जो हुजूम आहे जंहिंमें दाख़िल थियूं थियनि। इहा उहा साॻी क़ौम आहे जिते कारोकारीअ जो इल्ज़ाम आहे, पर हीअं उन्हनि जूं न्याणियूं सभु विच में हलनि पियूं ऐं सिंध जा नारा हणनि पियूं। इहो हैरान कंदड़ आहे। ऐं महिमान नवाज़ी ते बिल्कुलु हैरान कोन आहियां। मूंखे ख़बर आहे असां अज़ल खां महिमान नवाज़ी कई आहे, उनजो हिसाब बि ॾिनो आहे, महिमान थी खारायो बि आहे ऐं उन में असां पंहिंजा नुक़सान बि कया आहिनि। पर इहा जारी रहणु खपे। हिन महिमान नवाज़ी ते बि फ़ख़्रु आहे। हैरत मूंखे सिंधी केॾो अमानतदार आहे। सिंधीअ वटि अमानत रखो, कीअं उनजी हिफ़ाज़त थो करे, इहा शइ मूं अॼु ॾिठी आहे। अच्छा, मुसलसिल हिकु ई डिमांड आहे त नोटिफिकेशन रद्द कयो वञे। हिन वक़्त ताईं उहे न पिया वञनि, सिर्फ़ु ऐलान कयो अथऊं, अमली नोटिफिकेशन जारी नथो थिए। तव्हांजी नज़र में छा सबबु हूंदो? ॾिसो, असांखे असांजा वकील चवंदा न ही मज़मून, ऐं असांजा एक्सपर्ट्स जेके आहिनि, पाणीअ जा जेके एक्सपर्ट्स, उहे ऐं वकील जॾहिं धरणे वारा ही चवंदा न त ही मज़मून हिन नोटिफिकेशन ते ही वर्ड्स सही लिखियल आहिनि ऐं हिननि जी माना इहा ई थिए थी त सिंधूअ ते कॾहिं बि वरी धाड़ो कोन हणंदा, कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीननि ते कब्ज़ो कोन कंदा। त ठीकु आहे, असां ज़ाहिर आहे हिननि खे फॉलो कंदासीं। मामिलो सियासी कोन्हे, मामिलो बका जो आहे। सियासतदान असांजा ॿिया आहिनि,
बका जे मसइले में ज़ामिन ई थी वेठा आहिनि त जेके ज़ामिन थी वेठा आहिनि असांजे तरफ़ां असां उन्हनि जी ज़मानत क़बूल कंदासीं न। सो आउं सम्झां थी त इन जो फ़ैसिलो ॿी में हिते थी वञणु खपे त छा लिखिजी अचे थो ऐं इहो फ़ैसिलो म्यूचुअल आहे या ही मेजॉरिटी जे हिसाब सां थो कयो वञे, पोइ इन ते ॻाल्हाए सघिबो। थैंक यू। ठीकु।